सभिनी दोस्तनि खे हक़ मौजूद GSN। अॼु मोहतरम जनाब MP मुमताज़ अली चांडियो साहब जो हिकिड़ो बयानु ॿुधमि, ॾाढी हैरत आई ऐं खिल आई। मुमताज़ चांडियो साहब चवे थो त हाणे जेके बि ही मिसकीननि खे जेके कमरा मिलिया आहिनि उन्हनि जे मथां पीपल्स पार्टी जा झंडा फड़काया वञनि। ऐं मुमताज़ साहब खां हिकु सुवालु कयां थो त छा सिंध में सभु जेके बि निज़ाम हुयो उहो सही थी वियो? सिंध ते जेको निज़ाम हुयो, कोयलो, गैस, सिंध जा मादनी वसीला उहे सिंध ते ख़र्च थियणु शुरू थी विया आहिनि। ॿेट ऐं बंदरगाह ऐं इहे सॼियूं मिल्कियतूं जेके आहिनि उहे सिंध ते ख़र्च थी वियूं आहिनि ऐं कारूंजर जी कटाई बंदि थी वई। सिंध में जेका आहे अफ़रा तफ़रियूं, सिंध में जहिड़ा क़बाइली जेके मामला मसला सभु हल थी विया आहिनि ऐं सिंध में जेके बि सिंध जूं न्याणियूं आहिनि जेके यरगमाल बणियल आहिनि, प्रिया कुमारी खां वठी उजाला सोलंकी ताईं, ऐं उहे सभई बाज़ियाब थी वियूं। निमृता ऐं नौशीन जे क़त्ल जा जेके क़ातिल हुया उहे तख़्तेदार ते चढ़ी विया। सिंध जा शहीदनि जा सभई क़ातिल तख़्तेदार ते चढ़ी विया आहिनि। बाक़ी हाणे अची मामिलो इहो रहियो आहे, सिंध यूरोप जो ॾेख पई ॾे, सिंध दुबई जो ॾेख पई ॾे। हाणे बाक़ी सॼा मसला मामला हल थी विया आहिनि। बाक़ी मसइलो रहियो आहे त हर घर जे मथां हाणे पीपल्स पार्टी जो झंडो फड़काइजे ऐं पंहिंजे मईशत जे समाजी मईशत जे तरक़ी जो ऐलान कजे। त जेका सिंध असेंबली जे फ्लोर ते तक़रीर तव्हां इहा तक़रीर में कोन चयो त सिंध में असांजे ज़िले नौशहर फ़िरोज़ में 426 स्कूल बंदि आहिनि, उहे खोलिया वञनि ऐं ज़िलो नौशहर फ़िरोज़ खे का यूनिवर्सिटी ॾिनी वञे। उहा तक़रीर साहब कान कई, पर हुनखे ॻणती हुई त हर घर ते जेके झंडा फड़काया वञनि। ऐं आऊं चवां थो त सिंधी जेके बि आहिनि गैरतमंद क़ौम 3 लखनि वारे कमरे ते इहा पीपल्स पार्टी जो झंडो कोन हणंदा ऐं इहा जेका पीपल्स पार्टी जो झंडो तारीख़ जी थुक कोन खणंदा, उन्हनि घरनि खे बाहि ॾेई छॾींदा, बाक़ी झंडो कोन फड़काईंदा। GSN।